तव्हां पारां इहो असीं ॿुधी सघूं त पुलिस हिन महिल ताईं अव्हां जी छा हेल्प आउट कई आहे ऐं असां हिन खां पहिरियां पंहिंजे रिपोर्टर खे बि लाइन ते वरितोसीं त उन्हनि बि ॿुधायो त पुलिस जेका तव्हांजी हेल्प आउट कई आहे उहो इहो आहे त तव्हांजी दाद रसी करण जे लाइ तव्हांखे ई थाणनि जा चकर लॻराया था वञनि, तव्हांखे थाणे ते घुरायो थो वञे। हुजणु त इहो घुरिजे त हींअर तव्हां इलाही ज़्यादा परेशानी हालत में आहियो ऐं इलाही मुश्किल हालत में आहियो। तव्हांजे घर अची करे नुमाइंदा अची करे तव्हांजी ॻाल्हि ॿुधनि, तव्हांजी आवाज़ ॿुधनि, तव्हांजी दाद रसी कनि, लेकिन अफ़सोसनाक मरहलो इहो बि साम्हूं अचे वियो। ख़ैर ॻाल्हि इहा बि डिस्कस कजो जॾहिं न्याणी 14 अप्रैल ते गुम थी त उन खां पोइ ज़ाती तौर ते तव्हां छा एफर्ट्स कयूं, मिटनि माइटनि उन मेहड़ जे के इलाइक़े में तव्हां उनखे ॻोल्हण जी कोशिशि कई आहे, इन हवाले सां तव्हांजी ज़ाती एफर्ट छा आहे? हाँ सर, अर्ज़ु त पहिरियों जीअं असांखे मालूमात मिली, असांखे माना 20-25 मिंटनि में ख़बर पई त बाबा नंढड़ी गायब आहे। असां जेके मिट माइट पंहिंजा आस पास जेको पारो सॼो शहर तलाश कयोसीं, उते शहर में ऐलान करायासीं ऐं असांजो आॾो शहर आहे बेटो जतोई आहे, उते जेके आस पास जेके ॻोठ आहिनि उहे असां सभिनि ओॾे ऐलान करायोसीं ऐं ओॾे बिल्कुलु असांजा दोस्त मोटरसाइकिल ते निकिरी विया, रक्षन ते निकिरी विया, असां उते तलाश कईसीं पर असांखे का मालूमात उतां न मिली सघी। सही। शमसुद्दीन साहब इहो ॿुधाइजो त छा तव्हांजी कंहिंसां का दुश्मनी आहे, छा तव्हांखे कंहिं ते को शक आहे जेको तव्हां पुलिस खे बि ॿुधायो हुजे? न दी, बिल्कुलु असांजो कंहिं ते बि कंहिंसां बि का बि दुश्मनी न आहे, का बि तरह जी असां सां दुश्मनी न आहे, बिल्कुलु। सही। ऐं जीअं जेकी कमेटी जोड़ी वई आहे हिन वक़्तु पुलिस पारां, इन ते तव्हांखे केतिरो एतबार आहे, छा सम्झो पिया? हा, उन ते बिल्कुलु असांजो फुल यकीन आहे इंशाअल्लाह ताला रिकवरी थी वेंदी। असांजो ख़ासि करे हाणे हिन टीम में असांजो नेकमन खोसो साहब SHO आयो आहे, असां उन मां उमेद करे सघूं था त असांखे जल्द खां जल्द नंढड़ी पंहिंजी बाज़ाब थी मिलंदी, असांजी उमेद इहा ई आहे। बिल्कुलु असां यकीन दुआगो आहियूं शमसुद्दीन साहब इन हवाले सां, बल्कि सॼी सिंध ई दुआ करे रही आहे। दुआ खां हिकु स्टेप वधीक जेको असां तव्हांजे लाइ कयूं पिया उहा तव्हांजी आवाज़ असां पंहिंजी सिंध सॼे मुल्क में पहुचायूं था पिया। यकीन नाज़रीन, तव्हां पंहिंजी स्क्रीन ते असांजी नंढड़ी उजाला परवीन जी तस्वीर बि ॾिसी रहिया आहियो ऐं उहे फुटेजिस बि ॾिसी रहिया आहियो। जीअं हिन जे वालिद साहब बि अपील कई जेकॾहिं केर बि पंहिंजे इर्द गिर्द हिन छोकिरीअ खे ॾिसे या को अहिड़ी मालूमात रखे थो त तव्हां इदारनि सां राबितो कयो ऐं इन्हनि इदारनि सां राबितो करे हुन नंढड़ीअ खे ॻोल्हा में हर सॼी सिंध जा माण्हू, सॼे मुल्क जा माण्हू पंहिंजो किरदारु अदा कनि। शमसुद्दीन साहब जी ज़रूर ॿुधायो। पाण हिकु पिराने जो उस्ताद आहियां जी, उस्तादनि जे तमामु तंज़ीम खे अपील थो कयां त मुंहिंजी नंढड़ी उजाला परवीन सोलंकी जे लाइ हर हंधि पुरमन आवाज़ उथारियो वञे त जीअं असांखे नंढड़ी ॻोल्हण जी मदद मिली सघे ऐं वधीक अलाह पाक उमेद आहे जल्द खां जल्द असांजी नंढड़ी बाज़ाब थी असांखे मिली वेंदी ऐं पंहिंजी अची अमर सां मिलंदी इंशाअल्लाह। इंशाअल्लाह पर उम्मीद आहियूं असीं तव्हां सां गॾु आहियूं, आवाज़ टीवी जो प्लेटफॉर्म तव्हां सां गॾु आहे, असीं सभु तव्हां सां गॾु आहियूं, आवाज़ जी आवाज़ तव्हां ताईं पहुती आहे ऐं हमेशह तव्हां सां गॾु रहंदी। असांजो रिपोर्टर उते तव्हां सां गॾु मौजूद आहे, ख़ातिरी करायूं था असीं पंहिंजे तरफ़ां त असीं तव्हां सां गॾु आहियूं। अच्छा, न्याणीअ जी अमर जा छा तासुरात आहिनि हिन वक़्तु? न्याणीअ जी अमर जो कहिड़ो हाल आहे? बसि अॼु हुनजो न पुछो, उहो बसि 24 कलाक रोए थी, न निंड थी करे, न खाइणु आहे हुनजो, न पीअणु आहे, का माना तमामु हुनजो बेयकीनी बेचीनी आहे, तमामु सर तमामु बसि बेहाली आहे। सही। उनजे सबब जे करे जेके घर में जेके भाती आहिनि उहे तमामु परेशान आहिनि। जेकॾहिं हुनजो रिएक्शन अचे थो रोअण जो त सभु वठी था रोअनि। बिल्कुलु ईअं चए थी त मुंहिंजी नंढड़ी अलाए कहिड़े हाल में ईंदी, अलाए हुन कुझु खाधो हूंदो, अलाए हुन कुझु पीतो हूंदो, अलाए आराम कयो हूंदई, अलाए न कयो हूंदई। सही। तमामु बेयकीनी वारी हालत आहे। केतिरा ॿार आहिनि शमसुद्दीन साहब तव्हांखे ऐं हिन जो उजाला जो कहिड़ो नंबर आहे? सर उजाला जो पहिरियों नंबर आहे, हुन खां पोइ ॿियो वधी मूंखे नंढड़ो आहे हिकिड़ो बसि जेको साल जो आहे। ठीकु आहे शमसुद्दीन साहब, थोरो इहो ॿुधाइजो गुज़िश्ता ॾींहं कुझु ॾींहं पहिरियां अव्हांखे SSP दादू मुलाक़ात कई, सदाम कासकेली साहब अव्हां सां वफ़द जी सूरत ते मुलाक़ात कई, त उन्हनि पारां अव्हां सां छा ॻाल्हि ॿोल कई वई आहे? उन्हनि अव्हांखे केतिरे हद ताईं ख़ातिरी कराई वई आहे? ऐं ॿियो इहो बि ॿुधाइजो त पूरे मेहड़ में कारोबारी मर्कज़नि ते, बस स्टॉप्स ते यकीनन अहिड़ा CCTV फुटेज लॻियल हूंदा त पुलिस उन तरफ़ कार्रवाई छो न पई करे? हाँ बिल्कुलु सर, अर्ज़ु त शुरू खां वठी CCTV जेके आस पास असांजे पाड़े में हुयूं उहे बिल्कुलु चेक कयूं, उन्हनि में का बि क्लियर ॻाल्हि नथी अचे। बाक़ी कल्ह खां वठी हाणे ॿियूं जेके शहर जूं CCTV आहिनि उहे कल्ह खां वठी चेक कयूं, बाक़ी जे आस पास हुयूं असांजे पाड़े में उहे मुकमल तरह चेक कयूं, उन में सर का बि असांखे माना कोन थो ज़ाहिर थिए।
ठीकु आहे जेको एसएसपी साहब आयो हुयो असांजे मुलाक़ात जे लाइ जी। उन असांखे बस इहा यकीन ध्यानु कराई त असां पंहिंजी आईटी टीम जे तरफ़ां या जेके बि जुडिशरी जेआईटी जेका टीम असां जुड़ी वई आहे उन जी तरफ़ां असां पंहिंजी फुल मदद तव्हां सां कयूं था पिया ऐं फुल पंहिंजी कोशिशि कयूं था पिया त जीअं नंढड़ी जल्द खां जल्द बाज़ियात थी वञे। शमसुद्दीन सोलंकी साहब तव्हांजी महिरबानी, तव्हां आवाज़ टीवी खे टाइम ॾिनो ऐं असीं तव्हां सां हमेशह हर प्लेटफॉर्म ते गॾु आहियूं जेसि ताईं असांजी नंढड़ी उजाला परवीन मिली नथी वञे। असीं तव्हांजे लाइ दुआगो बि आहियूं। नाज़रीन, तव्हां हिकिड़े वालिद जी फरियाद ॿुधी ऐं इहा ई फरियाद मां सम्झां थी त हिन वक़्त ताईं प्रिया कुमारी जे माउ ऐं पीउ जी बि आहे। मुबशिर साहब, बिल्कुलु